वताये फ़क़ीर वटि हिकिड़ी ॾाढी खट्टर गऊं हूंदी हुई। हिकिड़े ॾींहुं गऊं छिनाए वठी ॻोठ में भॻी। वताये फ़क़ीर पोयों गऊं अॻियों, ॻोठ में घिटियुनि में, आख़िरकार पराए फ़सुल में वताये फ़क़ीर भॼी भॼी ॾाढो तंग थी पियो ऐं आख़िरकार वञी ढॻीअ खे वरितईं। असल में थियो ईअं जो वताये फ़क़ीर जी गऊं जो जेको रसो हुयो उहो खुसी वियो हुयो ऐं आख़िरकार टुटी पियो, जंहिंजे करे गऊं वठी भॻी। ख़ैर गऊं खे त वताये फ़क़ीर हथी को कयो। उन खां पोइ वताये फ़क़ीर झंग वियो ऐं उतां वञी सर पटे आयो। मोटी अची उन्हनि सरनि खे सुकाए कुटे उन्हनि मां मुंज ठाहे घर जे ॿाहिरां उन मां नोड़ी वठणु शुरू कयईं। हाणे वताये फ़क़ीर जो इहो इरादो हुयो त हिन नोड़ीअ मां रसो ठाहियां, उन रसे खे मज़बूत कयां त जीअं गऊं खे ॿधी क़ाबू करे सघां। वताये फ़क़ीर गऊं जे रसे जे लाइ नोड़ी वटे रहियो हुयो। भर में रस्तो हुयो। उतां जेको माण्हू किरास पियो करे उन वताये फ़क़ीर खां पुछियो पिए त वताये फ़क़ीर छा थो करी। वताये फ़क़ीर उन्हनि खे जवाबु ॾिनो त नोड़ी थो वटियां। 2 या 3 4 माण्हू लंघिया। उन्हनि सभिनी वताये फ़क़ीर खां पुछियो त वताये फ़क़ीर छा थो करी। वताये फ़क़ीर उन्हनि खे ॿुधायो त गऊं जे लाइ रसो थो वटियां। गऊं जो रसो खुसी वियो आहे, टुटी वियो आहे, जंहिंजे करे नोड़ी थो वटियां त जीअं हिन मां रसो ठाहे ऐं गऊं खे मज़बूत ॿधी सघां। बहरहाल जॾहिं काफ़ी माण्हुनि वताये फ़क़ीर खां इहा साॻी ॻाल्हि पुछी त वताये फ़क़ीर खे ॾाढी चिड़ अची वई ऐं वताये फ़क़ीर उते बीही वठियूं रड़ियूं, दाहूं ऐं कूकूं कयूं। ॻोठ वारो, पाड़े वारो, फलाणो, टीरो, मटीरो, भॼी अचो ऐं देरि न कयो, क़यामत अचण वारी आहे। ॻोठ जा सभु माण्हू भॼी डुकी हिक ॿिए खे ॿुधाए आख़िरकार अची वताये फ़क़ीर वटि पहुता। वताये फ़क़ीर खां पुछियुनि त वताये फ़क़ीर ख़ैर त आहे, छा थियो आहे, छा ते थो रड़ियूं दाहूं कूकूं पियो करी। वताये फ़क़ीर सभिनी माण्हुनि खे गॾु करे उन्हनि खां पुछियो त तव्हां इहो मूंखे ॿुधायो त ॾींहुं आहे या राति आहे। उन्हनि सभिनी माण्हुनि वताये फ़क़ीर खे ॿुधायो त हीउ ॾींहुं आहे। वताये फ़क़ीर वरी माण्हुनि खां पुछियो त मूंखे इहो ॿुधायो त हींअर ऊंदहि आहे या रोशनी आहे। वताये फ़क़ीर खे वरी बि माण्हुनि ॿुधायो त हींअर फ़क़ीर ऊंदहि न आहे, हींअर रोशनी आहे ऐं ॾींहुं आहे। सिज जी रोशनी असां सभिनी खे नज़र अचे थी ऐं उन जे वसीले ई असां सभिनी खे सभु शइ नज़र अचे थी। वताये फ़क़ीर उन्हनि सभिनी माण्हुनि खे ॿुधायो त जेकॾहिं ॾींहुं बि आहे ऐं रोशनी बि आहे त आख़िरकार तव्हां मां हर हिकु हितां किरास करण वारो माण्हू मूंखां इहो छो थो पुछे त वताये फ़क़ीर छा थो करी, जॾहिं त उहे ॾिसनि बि था त मां नोड़ी थो वटियां। बहरहाल तव्हां सभिनी खे मां हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाए थो छॾियां त मुंहिंजी गऊं जो रसो खुसी वियो आहे, जंहिंजे करे टुटी वियो आहे, जंहिंजे करे गऊं भॼी वई ऐं उन मूंखे ॾाढो तंग कयो, जंहिंजे करे हाणे मां मुंज कटे आयो आहियां, उन्हनि खे कुटे हाणे उन मां नोड़ी थो वटियां ऐं नोड़ीअ खां पोइ रसो वटींदुसि ऐं गऊं खे मज़बूत ॿधंदुसि। इहा ॻाल्हि तव्हां सभिनी ॻोठ वारनि खे ॿुधाए छॾिजो। दोस्तो, हक़ीक़त इहा आहे त वताये फ़क़ीर इंतिहाई बाक़ी दुनिया जे माण्हुनि खां मुनफ़रिद ऐं अजीब माण्हू हुयो, अलाह जो दरवेश हुयो। तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि, कमेंट में पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कजो।